पंहिंजी इस्लाह नथी करे पोइ बिलाखिर आख़िरी फ़ैसिलो इहो आहे त उन घरवारी खे तलाक ॾेई घर मां ॿाहिरि कढियो वञे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो जंहिंजे घर में बद अख़लाक़ औरत आहे ऐं बद अख़लाक़ औरत जेसी ताईं उनजे घर में मौजूद आहे ओसी ताईं अल्लाह तबारक व तआला उन माण्हू जे दुआउनि खे क़बूल कोन थो करे, उन जूं दुआऊं रद्द थी वेंदियूं आहिनि। वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबियाइ वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि व मन तबिअहुम बि इहसानिन इला यौमिद्दीन। अम्मा बाद। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद अत-तलाक़ु मर्रतान फ़इम्साकुम बिमअरूफ़िन औ तस्रीहुम बिइहसान। अज़ीज़ दोस्तों, इंतज़ामिया की तरफ़ां मूंखे उन्वान मिलियो वियो आहे शरई तलाक़ ऐं उन जा अहकाम। दुआ त अल्लाह सुब्हानहु व तआला क़ुरान ऐं सुन्नत जी रोशनी में बयान करने की तौफ़ीक़ अता फरमाए। अज़ीज़ दोस्तों, इस्लाम आलमगीर मज़हब है। इन आलमगीर मज़हब में मुआशरती अहकाम के खोले खोले बयान किया वियो आहे। मुआशरती अहकाम जा घरेलू ज़िंदगी के इस्लाम वरी शब्दो मत सां ज़िक्र कियो आहे। इंसान जो घर ओसी ताईं शादो आबाद आहे जेसी ताईं उन घर में मोहब्बत कायमी गायम आहे। जॾहिं घरवारी घरवारे जे विच में नफ़रतूं वधनि थियूं उहो घर बिलाखिर तलाक जी नौबत ते पहुचंदो आहे। ऐं शैतान जो इहो वॾे में वॾो वार हूंदो आहे त कंहिं मोमिन मुस्लमान जे घर खे तबाह बर्बाद कयो वञे। सय्यदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह तआला अन्हु खां सही मुस्लिम जी रिवायत है। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इरशाद फरमाइन था इन्न शैतान यजअल अर्शहु अलल माअ। शैतान जो तख्त पानी जे मथां रखियल हूंदो आहे। सुम्म यबअस सराया, पोइ शैतान पंहिंजी जमात खे पंहिंजे लश्करनि खे इंसान जी गुमराही जे लाइ रवानो कंदो रहंदो आहे। फयातीहि आतिन, पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो पोइ हिकु शैतान पंहिंजी शदोमत सां पंहिंजी महिनत ऐं कोशिश सां मुस्लमाननि खे बुराइनि में मुबतला कंदा आहिनि। तरह तरह जो बुराइयूं, तरह तरह जा गुनाह, तरह तरह जो नाफरमानियूं। शैतान जी वॾे में वॾी कोशिश ई आहे त इंसान खे दीन जे रस्ते तां हटायो वञे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो फयातीहि आतिन, हिकु शैतान ईंदो आहे अची पंहिंजी रिपोर्ट ॿुधाईंदो आहे इन्नी फ़अलतु कज़ा व कज़ा, अॼु मूं फलाणे माण्हू खां फलाणा गुनाह कराया आहिनि। अॼु ही गुनाह करायो, अॼु ही गुनाह करायो, ही नाफ़रमानी कराई, ही नाफ़रमानी कराई। पंहिंजी कोशिश सां जेके बि हुन गुनाह कराया हूंदा सभिनी गुनाहनि जो तफ़सील सां ज़िक्र करे थो। शैतान उनखे चवंदो आहे मा फ़अलत शैया, तो अञा ताईं कुझु बि कोन्हे कयो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो सुम्म यअतीहि आतिन, वरी हिकिड़ो ॿियो शैतान ईंदो आहे। उहो अची रिपोर्ट पहुचाईंदो आहे अॼु मूं फलाणे माण्हूअ खे उनजी घरवारी खां जुदा करे छॾियो आहे। हत्ता फ़र्रक़्तु बैनहु व बैन ज़ौजतिही, मूं एतिरे क़दुरु उन्हनि खे पाण में विड़ायो जो उन घरवारी पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई छॾी आहे। हाणे ॿई हिक ॿिए खां जुदा थी चुका आहिनि।
और इहो गुनाह कराए हिते पहुतो आहियां। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो शैतान पंहिंजे तख़्त तां उथंदो आहे फयल्तज़िमुहु ऐं उनखे भाकुर पाईंदो आहे ऐं उनखे चवंदो आहे अंत अंत अॼु तो भले में भलो कमु कयो आहे। यानी शैतान जी सभ खां वॾी इहा कोशिश हूंदी आहे त मुस्लमान जे घरनि खे कंहिं न कंहिं तरह सां तबाह बर्बाद कयो वञे, तलाक जी नौबत अचे ऐं घरवारी घरवारे खां जुदा थिए, रिश्ता टुटी वञनि, नफ़रतूं पैदा थियनि, मोहबतूं ख़तम थियनि। शैतान जी सभ खां वॾी इहा काविश ऐं कोशिश हूंदी आहे। इन जे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन बिलख़ुसूस सहाबा किराम जी जमात खे घर वारनि सां हुस्न सुलूक सां पेश अचण जो हुकुम कयो आहे। पाण हजतुल विदा जो ख़ुतबो ॾेई रहिया। हजतुल विदा जे ख़ुतबे में 1 लख खां मथे सहाबा किराम पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे साम्हूं मौजूद हुआ ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पंहिंजी क़स्वा नाले ॾाची ते सवार हुआ ऐं पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हजतुल विदा जो इहो माया नाज़ ख़ुतबो, उन ख़ुतबे में पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन सहाबा किराम खे खोड़ सारूं नसीहतूं कयूं। उन्हनि नसीहतुनि मंझां हिकिड़ी नसीहत इहा बि फरमाइनि था वस्तौसू बिन्निसाई खैरन, ए मुस्लमानो तव्हां पंहिंजी घरवारियुनि सां हुस्न सुलूक सां पेश ईंदा कयो। फइन्नहुन्न खुलिक़ना मिन ज़िलाइल ऐसरी, छो जो इन घरवारियुनि खे अल्लाह सुब्हानहु व तआला आदम अलैहिस्सलातु वस्सलाम जी खबी ऐं टेड़ी पासीरीअ मां पैदा कयो आहे। फइन ज़हबत तुक़ीमहा कसरतहा, जेकॾहिं उन खबी पासीराटी खे जगह बिल्कुलु टेड़ी आहे उनखे तूं सिधो करण जी कोशिश कंदे, कसरतहा उनखे टोड़े छॾींदे, उहा खबी पासीरी सिधी कान थींदी। खबी पासीरी टेड़ी हुजे ऐं उनखे माण्हू सिधो करण जी कोशिश करे, जीअं बिल्कुलु सिधो कंदो उहा टुटी पवंदी पर सिधी कान थींदी। पाण इहा तशबीह ॾिनो औरत जे रवैये सां। औरत जे रवैये में हमेशह का न का कमज़ोरी हूंदी आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जीअं खबी पासीरी टेड़ी आहे, सिधी नथी थी सघे, अहिड़ी तरह औरत में हमेशह का न का ख़ामी ज़रूर हूंदी। उहा बिल्कुलु सही नमूने सां जीअं तव्हां चाहियो था उहो ई बणिजी वञे, ईअं कॾहिं कोन थींदो। वकसरुहा तलाकुहा, पाण फरमायो जेकॾहिं तूं उनखे सिधो करणु चाहींदे त तूं उनखे टोड़े छॾींदे ऐं उनजो टोड़णु ऐं तलाक ॾियणु आहे। यानी तलाक जी नौबत ईंदी, उनखे तूं तलाक ॾेई पंहिंजे घर मां कढी छॾींदे, बाक़ी तुंहिंजी घरवारी मिनो जीअं तूं चाहीं थो ईअं सिधी कान थींदी। यानी पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इहा वसीयत कई सहाबा किराम खे त पंहिंजे घरवारियुनि सां हुस्न सुलूक सां पेश अचो। हा, जेकर अहिड़ो मामिलो आहे जो घर हली नथो सघे, मामला इंतिहाई वधी विया आहिनि, नफ़रतूं जनम वठनि पयूं, मोहबतूं ख़तम थी चुकियूं आहिनि, पोइ आख़िरी फ़ैसिलो आहे तलाक जी नौबत। इस्लाम तलाक खे जाइज़ करार ॾिनो आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदना अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु तआला अन्हुमा बयान करे थो अबग़ज़ुल हलाल इलल्लाह अत-तलाक, फरमायो हलाल शयुनि मंझां सभिनी खां नापसंद शइ तलाक आहे नापसंद शइ, पर अल्लाह ताला हिनखे हलाल कयो आहे। मजबूरी जे तहत इंसान जेकॾहिं मामला सही नथा हली सघनि, घर सही नमूने सां हली नथो सघे, औरत ऐं मर्द जे विच में, घरवारी घरवारे जे विच में सुहिणे नमूने सां मामला हलन कोन पिया, पोइ बिलाख़िर मजबूरन उनखे तलाक ॾियणी पवंदी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॿी रिवायत सुनन इब्न माजा में सय्यदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु खां पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने इरशाद फरमायो सलासतुन ला तुक़बल दअवतुहुम, फरमायो 3 क़िस्मनि जा माण्हू आहिनि जिन जी दुआउनि खे
अल्लाह ताला कबूल कोन थो करे। यानी इन हदीस जे अंदर 3 क़िस्म जा माण्हू ज़िक्र थियल आहिनि जिन जी दुआउनि खे अल्लाह ताला रद्द करे छॾींदो आहे, उन्हनि जी दुआऊं कबूल कोन थियूं थियनि। उन्हनि 3 क़िस्म जे माण्हुनि मंझां हिकिड़ो माण्हू उहो आहे तहतहु इमरातुन सय्यतुल खुलुक़ि फलम युतल्लिक़हा। फरमाए हिकिड़ो उहो माण्हू जंहिंजे घर में ना बद अख़लाक घरवारी हुजे, जंहिंजे घरवारी बद अख़लाक आहे, सय्यतुल खुलुक़ि ज़बान जी बद अख़लाक आहे या किरदार जी बद अख़लाक आहे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो जैसी ताईं वो घरवारो उन घरवारी खे तलाक न ॾींदो ओसी ताईं अल्लाह ताला उन जी दुआउनि खे क़बूल कोन थो करे। इन हदीस मंझां इहो मालूम थियो जेकॾहिं घरवारीअ में ख़ामियूं तमामु घणियूं हुजनि ऐं घर सही नमूने सां नथो हले, तव्हां उनखे सम्झायो आहे, वाज़ो नसीहत कई आहे, क़ुरान सम्झाइण जा 3 मरहला बयान कया आहिनि। तव्हां 3 तरीक़नि सां पंहिंजी घरवारनि जी इस्लाह कयो। पहिरियों तरीक़ो इहो आहे त तव्हां उन्हनि खे वाज़ो नसीहत कयो, उन्हनि खे सम्झायो। जेकॾहिं वाज़ो नसीहत सां सुधरी वञे, सम्झी वञे त पोइ तव्हां पंहिंजे मामलात खे जारी रखो। ऐं जेकॾहिं वाज़ो नसीहत सां नथी सम्झे, ॿियो तरीक़ो इहो आहे तव्हां पंहिंजा बिस्तरा अलॻि कयो, तव्हां उन खां जुदा थी वञो। जेकॾहिं बिस्तरो अलॻि थियण सां तव्हांजी जुदाईअ सां पंहिंजी इस्लाह करे वठे, तव्हां उन जा पंहिंजा मामला जारी रखो। ऐं चौथी सूरत इहा आहे जेकॾहिं वाज़ो नसीहत सां बि सम्झे नथी, वाज़ो नसीहत खां पोइ तव्हां उन जो बिस्तरो जुदा कयो आहे, उन जे बावजूदि पंहिंजे रवैये ते क़ाइमु आहे, पोइ चौथो तरीक़ो इहो आहे तव्हां हुनखे सज़ा ॾियो। सज़ा ॾियो, हल्की फुल्की सज़ा। तव्हां त पंहिंजी इस्लाह करे वठे। जे 3 तरीक़ा तव्हां आज़माए चुका आहियो, तव्हां उनखे सम्झायो आहे, बिस्तरा जुदा थी चुका, तव्हां उनखे सज़ा ॾिनी, उन जे बावजूदि उहा घरवारी पंहिंजी इस्लाह नथी करे, पोइ बिलाख़िर आख़िरी फ़ैसिलो इहो आहे त उन घरवारी खे तलाक ॾेई घर मां ॿाहिरि कढियो वञे। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो जंहिंजे घर में बद अख़लाक औरत आहे ऐं बद अख़लाक औरत जेसी ताईं उनजे घर में मौजूद आहे, ओसी ताईं अल्लाह तबारक व तआला उन माण्हू जे दुआउनि खे क़बूल कोन थो करे, उन जूं दुआऊं रद्द थी वेंदियूं आहिनि। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन पाण बि हिकु घरवारी खे तलाक ॾिनी। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो हिकिड़ो निकाह थियो हिकु औरत सां जंहिंजो नालो इब्नतुल जून आहे। इब्नतुल जून जे नाले सां अंसारी हिकु औरत हुई ऐं इंतिहाई ख़ूबसूरत औरत हुई। हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा निकाह खां पहिरीं इब्नतुल जून खे चयो त जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन तव्हांजे वेझो अचनि त तव्हां पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ईअं चइजो अऊज़ु बिल्लाहि मिनक, आऊं तोखां अल्लाह जी पनाह थी घुरां। आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा खे मालूम हुयो जॾहिं बि पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम खां अल्लाह जी पनाह घुरी वेंदी आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रूर उन फ़ैसिले खां पोइ अची वेंदा आहिनि। त आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा जो मक़सदु इहो त पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिन औरत सां निकाह न कनि, हिन औरत सां शादी न कनि। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो निकाह थियो। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़लवत में पंहिंजी घरवारी जे वेझो आया, इब्नतुल जून जे वेझो पहुता त उन इब्नतुल जून चयो अऊज़ु बिल्लाहि मिनक, आऊं तोखां अल्लाह जी पनाह थी घुरां, अल्लाह जी पनाह में थी अचणु चाहियां। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फौरन फरमाईंदा इल्हक़ी बि अहलिकी, हाणे तूं हली वञ पंहिंजे घर में। इल्हक़ी बि अहलिकी इहो जुमिलो पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमायो, पर इहो जुमिलो तलाक जे ज़ुमरे में हो। तलाक जे ज़ुमरे में पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन इहो जुमिलो इरशाद फरमाई, उन पंहिंजी घरवारी खे तलाक ॾेई छॾीनि था। यानी मालूम थियो जेकॾहिं माण्हू के हालात जे तनाज़ुर में
पंहिंजी घरवारी खे तलाक ॾियणु चाहे त शरीयत में बिल्कुलु जाइज़ आहे इंसान पंहिंजी घरवारी खे तलाक ॾे पर तलाक जो फ़ैसिलो जीअं मूं तव्हांखे ॿुधायो आख़िरी फ़ैसिलो हूंदो जॾहिं मामिलो सही न हली सघे पोइ उनजो आख़िरी फ़ैसिलो तलाक जी नौबत आहे तलाक जो तरीक़ो छा हुजे सईदना अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह तआला अन्हुमा पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी चयो मुंहिंजी हिकु घरवारी मूं पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी तलाक इन सूरत में ॾिनी जो मुंहिंजे घरवारी अयामे हैज़ में हुई अयामे हैज़ में मूं उनखे तलाक ॾिनी पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जॾहिं मामिलो पहुतो त अब्दुल्लाह इब्न उमर रज़ी अल्लाह तआला अन्हुमा हैज़ जी हालत में अयामे हैज़ में पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिनी आहे पाण अब्दुल्लाह खे घुराइनि था फरमाए अब्दुल्लाह राजिअहा वञ पंहिंजी घरवारी सां रुजू कर अयामे हैज़ में तलाक कान ॾिबी आहे फ़इन तौरत फ़तल्लिकहा सुम्मा तहीज़ फ़तौरत फ़तल्लिकहा सुम्मा तहीज़ फ़ततुर सुम्मा तल्लिकहा फरमाइनि था अब्दुल्लाह अयामे हैज़ में तुंहिंजी घरवारी आहे ऐं तो उनखे तलाक ॾिनी आहे गोया कि इहा तलाक जाइज़ कोन्हे वञ रुजू कर उनखे वठी आ वरी अयामे हैज़ जा ॾींहं मुकमल थियनि उन खां पोइ तूं उनखे तलाक ॾे वरी हिकिड़ो महीनो गुज़री वञे हिकिड़ो महीनो गुज़रण खां पोइ वरी अयामे हैज़ उन जा शुरू थियनि वरी उहो महीनो ख़तमु थिए पोइ ॿी तलाक ॾे वरी टियों महीनो अचे पोइ तूं टी तलाक ॾे गोया कि तलाक जो मसनून तरीक़ो इहो आहे इंसान पंहिंजी घरवारी खे तहारत जे अयाम में हैज़ जे ॾींहंनि में न हैज़ जा ॾींहं माहवारी जा ॾींहं मुकमल थी वञनि उन खां पोइ इंसान पंहिंजी घरवारी खे तलाक ॾे वरी महीनो गुज़री वञे महीनो गुज़रण खां पोइ वरी हुनजी अयाम हैज़ शुरू थियनि माहवारी जा अयाम शुरू थी चुका हाणे उहे ॾींहं ख़तमु थिया वरी उनखे ॿी तलाक ॾे वरी टियों महीनो अचे उन खां पोइ टी तलाक ॾे इहो मसनून तरीक़ो आहे तलाक ॾियण जो असांजे मुआशिरे में रिवाज छा आहे कावड़ अची वई कावड़ जे दौरान पंहिंजी घरवारी खे चवंदा आहिनि तोखे तलाक आहे तोखे तलाक आहे तोखे तलाक आहे टे तलाकूं हिकिड़ी जाइ ते यकी लगातार फायरिंग अल्लाह जा बानो न तलाक जो मसनून तरीक़ो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इहो असांखे सम्झायो तलाक जो मसनून तरीक़ो इहो आहे त तव्हांजी घरवारी पाकीज़गी में हुजे उनखे तलाक ॾियो वरी महीनो गुज़रे पोइ ॿी तलाक ॾियो वरी टियों महीनो अचे पोइ टी तलाक ॾियो उन खां पोइ तव्हांजो ऐं उनजो मामिलो बिल्कुलु ख़तमु थी वियो ऐं छो इन में हिकमत छा आहे इन में हिकमत ई आहे जेकॾहिं माण्हू पंहिंजी घरवारी खे तलाक ॾे ऐं महीनो गुज़रे उन महीने जे अंदरि रुजू करे सघे थो वरी ॿियो महीनो गुज़रे ॿिए महीने में बि रुजू करे सघे थो छो जो ॿिनि महीननि ताईं अल्लाह सुब्हानो तआला उन साॻी घरवारीअ सां रुजू करण जो इख्तियार ॾिनो आहे यानी ॿिनि महीननि जे अंदरि जेकॾहिं ज़ाल ऐं मुड़ुस पाण में मिलणु चाहिनि था त पाण में रुजू करे सघनि था टे तलाकूं हिकिड़ी जाइ ते ॾींदो त रुजू जो इख्तियार ख़तमु थी वियो जेको शरीयत असांखे हिकिड़ो खुलियो मैदान ॾिनो हो उनखे असां बिल्कुलु सोढ़ो करे ऐं पंहिंजे पाण जे लाइ वबाल जो रस्तो कढियो अथऊं बाज़ फिकी मज़ाहिब फिक़ह हनफिया जा आम मुफ्ती हज़रात इहा फतवा ॾींदा आहिनि त टे तलाकूं हिकु जाइ ते नाफ़िज़ थी वेंदियूं हालांकि इहा फतवा शरई दलाल जे बरख़िलाफ़ आहे सईदना अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा जलील क़द्र सहाबी आहे सही मुस्लिम में इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा जी हिकु रिवायत आहे पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन जो सहाबी बयान करे थो कान तलाक अला आदि रसूलिल्लाहि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व सनतैन फी मिन खिलाफत अबी बकर तलाक सलासी वाहिद पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने में ऐं अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह तआला जे ज़माने में
जेकॾहिं को माण्हू पंहिंजी घरवारी खे हिक जाइ ते हिक मजलिस में 3 तलाकूं ॾींदो हो त पैगंबर अलैहिस्सलाम जे ज़माने में ऐं सईदुना खलीफ़े अव्वल अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु जे ज़माने में उन 3 तलाकुनि खे हिक तलाक शुमार कयो वेंदो हो। हिक तलाक जेकॾहिं 3 तलाकुं हिकिड़ी जाइ ते ॾेई चुको आहे इहा हुनजी ग़लती आहे। हाणे 3 शुमार कोन थींदियूं। हाणे उहा हिकिड़ी तलाक आहे। वरी ॿियो महीनो अचे पोइ हुनखे ॿी तलाक ॾे, वरी 4 महीनो अचे पोइ 3 तलाक ॾे। जेकॾहिं 2 महीननि जे अंदरि रुजू करणु चाहे थो त अल्लाह ताला उन घरवारे खे रुजू करण जो इख्तियार ॾिनो आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो अत-तलाक़ु मर्रतान फ़इमसाकुम बिमअरूफ़िन औ तसरीहुम बिइहसान। पंहिंजी घरवारी खे तलाक तव्हां 2 दफ़ा ॾेई चुका आहियो। हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे 2 तलाकुनि खां पोइ या त तव्हां हुनखे पंहिंजे घर में रोके रखो या त हुनखे सुहिणे अंदाज़ में रुख़सत करे छॾियो। यानी अल्लाह सुब्हानहु व तआला गोया कि इहो कानून क़ुरान मजीद में नाज़िल कयो आहे अत-तलाक़ु मर्रतान। तव्हां पंहिंजी घरवारी खे 2 दफ़ा तलाक ॾिनी आहे। मर्रतान मर्रतुन खां महफ़ूज़ आहे। मर्रतुन जी माना 1 दफ़ो, मर्रतान 2 दफ़ा। 2 दफ़नि मां मुराद अयामे माहवारी गुज़रण खां पोइ 1 महीनो, ॿियो महीनो यानी 2 महीना मुराद आहे। तव्हां 2 महीना 2 तलाकूं ॾेई चुका आहियो। हाणे तव्हांजे साम्हूं 2 रस्ता आहिनि। या त पंहिंजी घरवारी सां रुजू करे पंहिंजे घर में आणियो या त 3 तलाक ॾेई हुनखे तव्हां रुख़सत करे छॾियो। अल्लाह सुब्हानहु व तआला इहो तलाक जो तरीक़ो असांखे क़ुरान मजीद में सेखारे छॾियो आहे। इन जे बरख़िलाफ़ जेके फ़तवाऊं जारी थियनि थियूं त तलाक 3 ॾेई चुको आहे, 3 दफ़ा तलाक 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 जा लफ़्ज़ इस्तेमालु करे चुको आहे ऐं जी घरवारी हमेशह जे लाइ उन खां अलॻि थी वई। इहा फ़तवा क़ुरान जी सुन्नत जे तालीम जे बरख़िलाफ़ आहे। क़ुरान जी सुन्नत जी तालीम जे बरख़िलाफ़ जेका बि फ़तवा आहे उहा मरदूद आहे। उन जे मदे मुक़ाबिल हिक सहाबी सईदुना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जो असर पेश कयो वेंदो आहे। सईदुना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजे दौरे खिलाफ़त में जॾहिं ॾिठो त तलाक जो मामलो इंतिहाई वधंदो वञे, बार बार माण्हू तलाकूं ॾियनि पिया, तलाक जो रुझान कसरत सां वधंदो वञे त सईदुना अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु तअज़ीरन तव्हांजे साम्हूं बयान करे रहियो हुउसि त ख़लीफ़े सानी अमीरुल मोमिनीन सईदना उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजी दौरे खिलाफ़त में इहो तहज़ीरी हुकुमनामो जारी करे चुका हुआ। जेकॾहिं को माण्हू हिक ई मजलिस में पंहिंजी घरवारी खे 3 तलाकूं ॾेई छॾे उनजो 3 तलाकूं नाफ़िज़ थी वेंदियूं। इन असर खे वठी करे बाज़ माण्हू या फ़तवा ॾियनि था त गोया के 3 तलाकूं सहाबा जे दौर में नाफ़िज़ुल अमल हुयूं ऐं सहाबा जो इन ॻाल्हि ते इजमा हो। हालांकि इजमा न अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ी अल्लाह तआला अन्हुमा
इन मसलक के खिलाफ इन मौक़ूफ़ के खिलाफ फतवा जारी कंदो ऐं ॿियो जवाब इहो आहे त अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु टे कम कया ऐं टिनी कमनि खां उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु आख़िरी दौर में वफ़ात खां पहिरीं रुजू करे चुका है। अल्लामा बिन क़य्यिम जौज़ी रहमहुल्लाह जो किताब है इलामुल मुवक्किलीन अन रब्बिल आलमीन, उन किताब के अंदर अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु जो रुजू ज़िक्र करे थो। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु पंहिंजी वफ़ात खां पहिरीं जिन ॻाल्हियुनि खां रुजू कयो। पहिरीं ॻाल्हि इहा हुई त अमीरुल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु नशाई शराबी के जगह कोड़ा उड़ाईंदो हो 80 कोड़ा उड़ाईंदो हो। हालांकि इस्लाम में शराबी माण्हू जी सज़ा 40 कोड़ा आहे। ऐं ॿियो उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला जो हुकुम हुयो त जेके बि जादूगर हुआ या जादूगिराणियूं हुयूं उन्हनि खे उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला क़त्ल करे साड़ण जो हुकुम कयो। इन अमल खां बि उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु आख़िरी दौर में रुजू कयो। ऐं टियों कम उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला जो इहो तहज़ीरी हुकुमनामो जेकॾहिं हिक ई मजलिस में 3 चकर माण्हू पंहिंजी घरवारी खे तलाक ॾिए थो उहा तलाक नाफ़िज़ थींदी। इन कम खां उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह तआला अन्हु आख़िरी दौर में रुजू कयो। हाणे हिकु आख़िरी मसइलो बयान करे पंहिंजी गुफ़्तगू ख़तम कयां। बाज़ माण्हू 3 तलाक़ूं ॾियण खां पोइ हलाले जी फतवा ॾींदा आहिनि। हलालो इहो आहे माण्हू पंहिंजी घरवारी खे हिकु राति या 2 रातिनि जे लाइ के ॿिए मर्द जे हवाले करे उहो ॿियो मर्द उन हिकु राति गुज़ारण खां पोइ वरी सुबुह जो उनखे तलाक ॾे ऐं उहा घरवारी वरी साॻी मुड़ुस ॾे मोटी अचे। हालांकि हलाल के इस्लाम में लानती अमल आहे। लअनल्लाहु अल मुहल्लिल वल मुहल्लल लहू। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हलालो करण वारे ते ऐं हलालो कराइण वारे जे मथां लानत कई आहे। ऐं रुजू जो इख्तियार केॾी महिल हो 2 तलाकुनि खां पोइ रुजू जो इख्तियार ख़तम आहे त उहा 3 तलाकूं ॾिनियूं। हाणे उहा घरवारी आज़ाद आहे हत्ता तनकी है ज़ौजन गैर। क़ुरान मजीद में अल्लाह सुब्हानहु व तआला फरमाए थो हाणे उन घरवारी खे इख्तियार आहे वरी ॿिए कंहिंसां निकाह करे तॾहिं ॿिए सां निकाह थियो आहे ऐं ॿियो घरवारो पंहिंजी मर्ज़ीअ सां उनखे तलाक ॾेई छॾे त वरी साॻिया ज़ाल मुड़ुस पाण में निकाह करे सघनि था। जेकॾहिं ॿियो घरवारो तलाक नथो ॾे उहा घरवारी उनजी आहे। ऐं हलाले जे अंदरि मशरूत निकाह हूंदो आहे। हिकु राति जे लाइ या 2 रातिनि जे लाइ हिकु राति गुज़ारे या 2 रातियूं गुज़ारे वरी उनखे तलाक ॾिनी वञे इहो हलाले जो अमल इस्लाम में मलून अमल आहे जंहिंजी आम मुफ्ती हज़रात फतवाऊं ॾियनि था। हलालो जाइज़ आहे। इन हलाले खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तईसुल मुस्तहार चयो आहे। अला उख़बिरुकुम बितईसिल मुस्तहार। पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम जी इरशाद फरमायो छा तव्हां खे किराए जे सांड जे बारे में न ॿुधायां। किराए जो सांड किराए जो पाॾो जेकॾहिं माण्हू खे किराए जे पाॾे जे मुतालिक़ पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उहो माण्हू आहे जो उजरत जेके ॾींहं जे लाइ या 2 ॾींहंनि जे लाइ कंहिं सां निकाह करे वरी सुबुह जो उनखे तलाक ॾे तां त उहा घरवारी पहिरें मुड़ुस ॾे रवानी थी वञे। इनखे तईसुल मुस्तहार चइबो आहे किराए जो सांड चइबो आहे। गोया के पैगंबर अलैहिस्सलातु वस्सलाम हलाले करण वारे ते लानत कई आहे हलालो कराइण वारे ते लानत कई आहे। हलालो कराइण वारो हलालो करण वारो तईसुल मुस्तहार आहे। ये सभई शयूं शरीयत जे बरख़िलाफ़ आहिनि। अज़ीज़ दोस्तो असांजो मुआशिरो तॾहिं बिगड़ियो आहे जॾहिं असां शरई अहकाम खां मुंहुं फेरियो आहे। इस्लाम में तलाक जो रुझान इंतहाई मजबूरी सूरत में आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभिनी खे क़ुरान ऐं सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पंहिंजे घरनि में मोहब्बत ऐं प्यार सां सुहिणे अंदाज़ में घरवारनि सां पेश अचण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। जॾहिं घर हलणु इंतहाई मुश्किल आहे और आख़िरी फ़ैसिलो तलाक जो आहे। तलाक सुन्नत जे मुताबिक़ हुजे। 1 महीने तलाक ॾियो उहो महीनो गुज़री वञे वरी ॿियो महीनो तलाक ॾियो। 2 महीननि जे अंदरि जेकॾहिं रुजू करणु चाहियो था त रुजू जो इख्तियार आहे। 4 महीनो अची वञे पोइ तव्हां तलाक ॾिनी आहे उन तलाक बाइन चइबो आहे।
या तलाक अलबत्ता है जिन खां पोइ रुजू जो इख्तियार ख़त्म थी चुको है। अल्लाह ताला सां सभिनी खे क़ुरान सुन्नत जे मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारण जो तौफ़ीक़ अता फ़रमाए। अक़ूलु क़ौली हाज़ा व आख़िरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।